4 ॾींहं गुज़री विया आहिनि। अल्लाह जे रसूल जे घर में पानी खां सवा का शइ न आहे। चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान आयो। हदीस में अचे थो अम्मा आशा जो दरवाज़ो खड़काई। अम्मा आशा फरमा केरु? चई उस्मान। कीअं आयो? हज़रत उस्मान फरमा अम्मा का शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधायो। अम्मा आशा फरमा अॼु चौथों ॾींहुं थियो आहे अहल बैत रसूल जे घर में पानी खां सवा का शइ न आहे। फबका उस्मान, हज़रत उस्मान एॾो रुनो, एॾो रुनो, एॾो रुनो, पाण खे चए पियो उस्मान ही तूं छा कयो? तूं कल्ह छो न आहे? तूं टियों ॾींहुं छो न आहे? छो तो एॾी देरि कई? रोंदे रोंदे अचे घर पहुतो। अचण सां हिकिड़ो ॿकरो ज़िबह कयईं। उन जो गोश्त कटे करे घर वारनि खे ॾिनई त हिन खे भुञोसि। हिकिड़ी बोरी में जवन जो अटो विधई, सतू विधई, गिहु, माखी जी मशकीज़ सॼो उठ सामान सां भरियई। हिकिड़ो ॿकरो सालिम बि कयईं। रोंदो रोंदो अचे अम्मा साईं जे दर ते पहुतो। अम्मा मूंखे ख़बर कान, ई देरि थी वई, मूंखे माफ़ कजो। अल्लाहु अकबर। थोड़ी देर खां बाद साईं जन आया। अम्मा आशा के फरमा हल असब शैया, आशा घर में का शइ पहुती आहे? अम्मा साईं अर्ज़ कयो हाओ साईं वेहो। हदीस में अचे थो साईं जन वेठा। अम्मा आशा वो भुगल गोश्त प्लेट में खणी हिकिड़ी जवन जी मानी साईं जन जे आॾो रखी। नबी साईं फरमायो आशा ही केरु खणी आयो? अम्मा आशा अर्ज़ कयो साईं तव्हांजो न्याणो हज़रत उस्मान। भुगल बकर भी खणी आयो, जवन जो अटो भी खणी आयो, सत्तू भी खणी आयो, गिहु भी खणी आयो, माखी जी मशकीज़ भी खणी आयो। हिकिड़ो ॿकरो सालिम भी बीठो आहे। हदीस में अचे थो अम्मा आशा फरमाए थी साईं जन हिकिड़ो ई गिरह न खाधो। उन ई वक़्त में उथिया, मस्जिद नबी में आया, बरकातूं नफ़िल नमाज पढ़ी, रब खां दुआ घुरम अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु अन उस्मान वर्ज़अन। या अल्लाह मां मोहम्मद उस्मान को ॾाढो राज़ी हाँ, तू भी मुझे उस्मान को राज़ी।